मुखालिफ जे तहत पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट तरफां गुजरावाला खां पोइ कराची में भरपूर सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। जलसे जूं तैयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। वॾे अंग में काफ़िलनि जी कराची आमद जो सिलसिलो जारी आहे। पीपुल्स पार्टी जी मेज़बानी हेठि पीडीएम जे जलसे लाइ जनाबाग ग्राउंड में पंडाल खे सजायो वियो आहे। स्टेज तैयार करे जलसेगाह में 50,000 खां वधीक कुर्सियूं लॻायूं वयूं आहिनि। जलसे के अॻूणो सदर आसिफ ज़रदारी ऐं अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदा, जॾहिं त पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, नवाज़ लीग अॻवान मरियम नवाज़, JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान ऐं ॿिया मुखालिफ धुर जा अॻवान जलसे में शिरकत कंदा। जलसे में शिरकत जे लाइ वॾे अंग में काफ़िला कराची पहुचणु शुरू थी विया आहिनि, जंहिं जे लाइ मुख़्तलिफ़ फंदनि ते आजियाणे वारियूं कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। जलसे में शिरकत लाइ ईंदड़ कारकुननि जूं पार्टी तराननि ते झुमरियूं तोड़े जोश ॾिसण वटि आहे। जलसे जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि, जॾहिं त कराची शहरियनि जी सहूलियत लाइ ट्रैफ़िक प्लान पिणु जारी कयो वियो आहे।